WHO के मुताबिक कि दुनिया की 4% आबादी के एंजाइटी वगैरह है माना 301 मिलियन माना लगभग 3 करोड़ माण्हुनि खे एंजाइटी को मसलो वगैरह हले तो जेके 4 एंजाइटी पेशेंट होंदा उन को न को एक मेडिकेशन्स ते होंदो जेके एंजाइटी जेके डिसऑर्डर्स होंदा ये औरतन में मर्दन के मुकाबले में वधिक थींदा आहिनि यंग एज में एंजाइटी काफ़ी कॉमन है एज़ कम्पेयर टू द ओल्ड एज। एंजाइटी काफ़ी सिम्टम्स वगैरह थी सघंदा ये फिजिकल भी थी सघंदा इमोशनल भी थी सघंदा बिहेवियर भी थी सघंदा। फिजिकल में जेके एंजाइटी सिम्टम्स वगैरह होंदा आहिनि वो दिल जो तेज़ हलणु तव्हांजी साह में मूंझ वगैरह थियणु पघर जो ज़्यादा अचणु निंड जो न अचणु ये तव्हांजा फिजिकल सिम्टम्स में ईंदा आहिनि। ऐं अगरि ॻाल्हि कजे त इमोशनल में जेके सिम्टम्स वगैरह ईंदा आहिनि तव्हांखे लगातार भउ या ख़ौफ़ रहे तव्हांखे इहो महसूसु थिए त असांजी जान वगैरह खे ख़तरो आहे ऐं तव्हांजा मूड स्विंग्स वगैरह थियनि इहे तव्हांजा इमोशनल सिम्टम्स वगैरह थींदा आहिनि। उन खां अलावा जेके बिहेवियर सिम्टम्स हूंदा आहिनि तव्हां माण्हुनि खे अवॉइड वगैरह कंदा काफ़ी जॻहियुनि खां वञण खां पसंदि न कंदा तव्हां पंहिंजी ज़िम्मेदारियुनि खां परे वगैरह भॼंदा या कंपल्सिव डिसऑर्डर बार बार हिकु एक्टिविटी खे दोहराईंदा बार बार हथ धोअणु थी वियो इहे तव्हांजा बिहेवियर में काफ़ी अगरि यंग एज में ॾिठो वञे त उहो ड्रग अब्यूज़ में बि हलिया ईंदा आहिनि। एंजाइटी जे करे को ड्रग्स वगैरह वठंदा को सिगरेट वगैरह पीअंदा इहे एंजाइटी जा सिम्टम्स आहिनि। त अॼु असां ॻाल्हाईंदासीं त नेचुरल वेस कहिड़ा आहिनि तव्हां पंहिंजी एंजाइटी खे ख़तमु कयो। हालांकि असां एंजाइटी लाइ अक्सर प्रिस्क्राइब कंदा आहियूं बेंजोडाइज़ेपिन शुरू में त काफ़ी सहूलियत हूंदी आहे अगरि तव्हां हिन शइ में अची वियो ड्रग्स ते अची वियो त पोइ हुनखे छॾणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। तंहिं करे असां नेचुरल वेस ते ॻाल्हाईंदासीं त तव्हां एंजाइटी वगैरह खे कीअं दूरि करे सघो था। सभिनी खां पहिरियों तव्हां पंहिंजी बेसलाइन टेस्टूं वगैरह करायो पंहिंजी हाइपोग्लाइसीमिया वगैरह चेक कयो हाइपोथायरॉइडिज़म वगैरह चेक कयो ऐं उनखां आयरन प्रोफाइल वगैरह करायो एनीमिया वगैरह चेक कयो। अगरि बार बार तव्हां परेशान था रहो परेशानी वारी स्टेट में हो अगरि तव्हांजे जिस्म में आयरन जी कमी आहे पोइ बि तव्हां परेशान वारी एंजाइटी खे तव्हां फेस करे सघो था। अगरि तव्हांजे जिस्म में हाइपोथायरॉइडिज़म जो मसलो आहे पोइ बि तव्हां एंजाइटी वगैरह में हूंदो। अगरि तव्हांजी ब्लड शुगर लो थी रहे पोइ बि तव्हां एंजाइटी मुसलसिल परेशानी वारी स्टेट में रही सघो था। सभिनि खां पहिरियां तव्हां इहे पंहिंजी बेसलाइन टेस्टूं कंहिं बि डॉक्टर वगैरह करायो उनखां पोइ तव्हां योगा वगैरह करे सघो था जंहिंमें तव्हांजी फिज़िकल एक्टिविटी ऐं डीप ब्रीदिंग वॾा तव्हां साह वगैरह खणंदा माइंडफुल मेडिटेशन वगैरह कंदा पंहिंजे प्रेज़ेंट ते घणो फोकस हूंदो आहे। काफ़ी माण्हू फ्यूचर खे ॾिसी करे एंजाइटी वगैरह में हलिया वेंदा आहिनि। उन्हनि खां अलावा स्पिरिचुअल हेल्थ लाइ तव्हां नमाज़ वगैरह पढ़ी सघो था का बि अहिड़ी एक्टिविटी जेको तव्हांखे रिलैक्स वगैरह करे नेचर खे तव्हां इंजॉय वगैरह कयो तव्हां कुदरत जो जेको ख़ुदा ताला काफ़ी शयूं ॾिनियूं आहिनि तव्हां पार्क में वञो वॉक वगैरह कयो वणनि वगैरह खे ॾिसो फ्लावर वगैरह खे ॾिसो ऐं रेगुलर एक्सरसाइज़ अगरि डेली बेसिस ते अगरि कोई एंजाइटी वारो पेशेंट आहे रेगुलर एक्सरसाइज वगैरह करे थो त असां एक्सरसाइज जे थ्रू तव्हांजे जिस्म में एंडोर्फिन्स हार्मोन्स ठहंदा आहिनि जेके असां फील गुड हार्मोन्स बि चवंदा आहियूं। अगरि एक्सरसाइज को बंदो करे थो त 70% या एंजाइटी अॼु के सिम्टम्स वगैरह हूंदा आहिनि उहे हलिया वेंदा आहिनि। सो थैंक यू।